जेतोणीक इंसान ज़ात के पंहिंजे लखें सालनि जे तारीख़ में ॿिया बि केतिरा ई ख़तरा ॾिसणा पिया आहिनि, पर अॼुकल्ह जे इंसान खे जेको सभ खां वॾो ख़तरो दरपेश आहे उहो वधंदड़ आबादीअ जो आहे। तारीख़ में इंसान खे जेके बि ख़तरा रहिया आहिनि उहे सभु ॿाहिरि खां आया आहिनि, यानी उहे ख़तरा तूफ़ाननि, मींहनि, ॿोॾुनि, ज़िलज़िलनि, वधियल गर्मियुनि ऐं सर्दियुनि तोड़े वबाउनि सबबि पेश आया आहिनि। पर अॼुकल्ह इंसान खे जंहिं बम जो सभ खां वधीक ख़तरो आहे उहो वधियल आबादीअ जे बेआवाज़ बम जो आहे। वधियल आबादीअ जो बम जेतोणीक हिकदमि नथो फाटे, न ई को ठका या धमाको या आवाज़ करे थो, पर ख़ामोशीअ सां वधंदड़ इंसानी आबादी अहिड़ी ख़तरनाक सूरत हाल इख़्तियार करे चुकी आहे जो माहिरनि जो ख़्यालु आहे त जेकॾहिं आबादीअ जे वाध खे न रोकियो वियो त उहा वधियल आबादी माकड़ वांगुरु धरतीअ जा सभु वसीला चट करण खां पोइ हिक ॿिए खे खाइणु शुरू कंदी। अॼु दुनिया जी आबादी जॾहिं 7 अरबनि खे पहुती आहे त दुनिया हैरान हुअण सां गॾोगॾु परेशान पिणु आहे त आख़िरकार ही हेतिरो इंसानु खाईंदो किथां, रहंदो किथे ऐं कंदो छा। ऐं जेकॾहिं आबादीअ जी इहा रफ़्तार जारी रही त पोइ 2050 ताईं यानी 40 सालनि खां पोइ इंसानी आबादी 9 अरबनि खां 15 अरबनि ताईं पहुची वेंदी। ऐं इहा सूरत हाल कुझु अहिड़ी वञी बीहंदी जो इंसानी आबादियूं यानी ॻोठ ऐं शहर हर वक़्तु कंहिं मेले या बाज़ार जे रश जहिड़ो मंज़र ॾेखारींदा। 2000 साल अॻु दुनिया जी कुल आबादी 30 करोड़ हुई, यानी धरतीअ जे सॼे गोले ते एतिरा माण्हू मस रहंदा हुआ जेतिरा अॼुकल्ह रुॻो अमेरिका जे मुल्क में रहनि था। 200 साल अॻु यानी 1800 धारे बि दुनिया जी आबादी 1 अरब इंसाननि ते ॿधल हुई, पर दुनिया जे साइंसी तरक़ी तेज़ थियण सां आबादीअ जे वाध में बि तेज़ीअ सां इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं हर 13-14 सालनि खां पोइ दुनिया में 1 अरब माण्हुनि जी वाध थी रही आहे। साइंसी तरक़ीअ जे करे इंसान ज़ात बीमारियुनि, वबाउनि ऐं कुदरती आफ़तुनि ते घणे क़दुरु ज़ाब्तो आंदो आहे, जंहिं करे मौत जा सबब ॾींहों ॾींहुं घटिजी रहिया आहिनि। साॻी रीति इलाज जे सुठनि तरीक़नि जे ईजाद थियण खां पोइ माण्हुनि जूं उमिरियूं बि वधणु लॻियूं आहिनि, पर ॿिए तरफ़ ॼम जे सबबनि ते को बि ज़ाब्तो न आयो आहे, जंहिंजे करे हर रोज़ु आबादीअ में तमामु घणो इज़ाफ़ो थी रहियो आहे। दुनिया जी आबादी 7 अरब थियण खां पोइ सॼी दुनिया जे माशी ऐं माहौलियाती माहिरनि में सख़्तु ॻणतीअ जी लहर छायल आहे ऐं माहिरनि जी राय आहे त जेकॾहिं ॼम ते कंट्रोल न कयो वियो ऐं चुप चुपात में वधंदड़ इंसानी आबादीअ जे बम खे न रोकियो वियो त दुनिया में बुख, ॾुख ऐं ॾुकारनि जो हिकु अहिड़ो ऐं अणखुट सिलसिलो शुरू थी वेंदो जंहिंखे पोइ केरु बि कंट्रोल न करे सघंदो। माहिरनि जो तख़मीनो आहे त इंसानी आबादीअ में हर रोज़ु 2.5 लख माण्हुनि जो इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं हर 13 सालनि खां पोइ 1 अरब माण्हुनि जो वाधारो थी रहियो आहे। नतीजे तौरु ज़िंदगीअ जे वसीलनि यानी ज़मीन, पाणी, आब हवा ऐं मदनी वसीलनि जी खपत तेज़ीअ सां थी रही आहे। वधंदड़ आबादी खाणियूं खुटाए रही आहे ऐं ज़मीन, पाणी ऐं आब हवा खे घणो इस्तेमालु करे उनखे ख़राबु ऐं कमज़ोर पिणु करे रही आहे। न रुॻो एतिरो, पर वधंदड़ आबादीअ जे करे केतिरनि ई जीवन यानी जानवरनि, जीतनि, पखियुनि ऐं ॿूटनि जा नसुल ख़तमु थी रहिया आहिनि। धरतीअ ते वधियल आबादी ऐं वधियल आबादीअ जे वधंदड़ ज़रूरतुनि ऐं लालचुनि सबबि इंसान न रुॻो ज़मीन खे बेदर्दीअ सां इस्तेमालु ऐं ख़राबु करे रहियो आहे, पर ज़मीन अंदरि पूरियल मदनी ज़ख़ीरनि ऐं समुंडनि में तरंदड़ ऐं तगंदड़ गुमनाम ऐं गूनागून मख़लूक़ खे बि खाई ख़तमु करे रहियो आहे। वधंदड़ आबादीअ जे करे जानवरनि ऐं ॿूटनि जे कुल 17 लख क़िस्मनि मां 30,000 क़िस्मनि जे ख़तमु थियण जो ख़तरो मौजूदु आहे। ख़तमु थींदड़ जीवन लाइ कमु कंदड़ आलमी इदारनि जी रिपोर्ट आहे त इंसानी आबादीअ जे घणे सबबि केतिरनि ई जानवरनि, पखियुनि, जीतनि ऐं ॿूटनि जे वजूद ऐं नसुल जे ख़तमु थियण जो ख़तरो मौजूदु आहे। आबादीअ जे वाध सबबि कुदरती वसीलनि जो इस्तेमालु पिणु वधी रहियो आहे, जंहिं सबबि ज़मीन जी ज़रख़ेज़ी ऐं पाणीअ जी ताज़गी ख़तमु थी रही आहे ऐं सामूंडी मख़लूक़ बि मरी ऐं घटिजी रही आहे। अॼु खां 300 साल अॻु इंसानु ज़मीन जो रुॻो 7% आबाद करे अनाज हासिलु कंदो हो ऐं अॼु ज़मीन जूं 40% खां वधीक इंसान जे ग़िज़ाई ज़रूरतुनि जे पूराए लाइ आबाद कयो वञे थो। हर साल सुठे मिठे पाणीअ जो अधु यानी 50% इंसानु इस्तेमालु करे थो ऐं सालियानो सामूंडी मख़लूक़ जो 30% पैदावार पंहिंजे कतब आणे थो। कुदरती वसीलनि जे अहिड़े तेज़ ऐं तबाह कंदड़ इस्तेमालु सबबि हर साल 30,000 जीवन जो नसुल ई ख़तमु थी वञे थो, यानी हर कलाक जे अंदरि
टिनि जीवन जो बुण बुनियाद ऐं नसुल बिल्कुलु नास थी वञे थो। साइंसदाननि जो चवणु आहे त हयातीअ जे तारीख़ में 5 भेरा नसुलनि जे ख़ात्मे जो ख़तरो थियो आहे ऐं हाणे उनखे साॻे क़िस्म जो 6हों ख़तरो दरपेश आहे। पर हीउ ख़तरो सितारनि जी गर्दशुनि, मौसमुनि जे फेरनि, ज़मीनी ज़िलज़िलनि, वबाउनि या ॿियनि सबबनि जे करे न, पर ख़ुदि इंसानी आबादीअ जे तबाह कंदड़ वाध सबबु दरपेश आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त ॼम ते कंट्रोल करण लाइ बि ईअं ऐं एतिरियूं कोशिशूं करणु घुरिजनि जहिड़ियूं ऐं जेतिरियूं मौत जे सबबनि यानी बुखुनि, बीमारियुनि ऐं हादसनि खे रोकण लाइ कयूं वयूं आहिनि। जेकॾहिं ईअं न कयो वियो त इंसानु पंहिंजे अंजाम जे आख़िरी ॾाके ते पहुची उतां वरी किरणु शुरू कंदो। इंसानु हज़ारे सालनि खां ॼमंदो, वॾो थींदो, विढ़ंदो, हिजरत कंदो, मरंदो, माराईंदो, मुहज़िब थींदो, शहर वसाईंदो, सनत ऐं हिरफत में अॻिते वधंदो ऐं तरक़ी कंदो, वरी तबाहीअ ॾांहुं वधी रहियो आहे। तबाह थियण खां अॻु इंसान खे होश संभाले आबादीअ ते कंट्रोल करे जीवत जे वसीलनि मथां ख़ात्मे ऐं नसुल कुशी जी तलवार हटाइणु घुरिजे। जियो ऐं जीअण ॾियो जी उहा पॉलिसी जेका रुॻो अॻे इंसाननि जे विच में हुई, उहा हाणे इंसान जी पंहिंजे धरतीअ ते रहंदड़ पंहिंजी बिरादर मख़लूक यानी पखियुनि, जानवरनि, जीतनि ऐं ॿूटनि सां बि हुअणु घुरिजे।